उनमें टे फेमस शोज़ आहिनि जंहिंमें आहे सिंधी आइडियल, जूनियर सिंधी आइडियल ऐं खिलण मना आहे। त अचो तहे दिल सां स्वागत था कयूं असांजी प्यारी असांजी दुलारी अमृता लाल जी जो। तमाम स्वागत है अमृता लाल तव्हांजो। जय झूलेलाल, मेहरबानी। जय झूलेलाल, जय झूलेलाल। अमृता जी ता लंडन में एतरी वडी प्रोफेशनल पढ़ाई कई आहे, उन को पो भी ता सिंधियत लाए एतरा डेडिकेट आयो। तांजो तमाम स्वागत है। जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल राजू जी। जय झूलेलाल अमृता जी। व्हाट अ लकी वी आर कि अॼु असांजे विच में अमृता लाल आई आहे। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि मतिलबु तव्हां में एतिरा गुण अथव जंहिंजे बारे में मां ॿिनि टिनि ॾींहंनि खां ॿुधी करे भारती जी खां अमृता जी अॼु असांखे ॿुधाइणु ॾाढो ज़रूरी आहे। तव्हांखे I'm humbled. anyhow अमृता जी लकीली तव्हां अचो पिया हिन करे मूंखे तव्हांजी ममा खे बि फोन करे रिक्वेस्ट करणी पई कि अॼु उहे अने अॼु ॾिसो केतिरा लखे असांजो माउ ॿई असांजे विच में मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां स्क्रीन पंहिंजे माउ सां शेयर कंदसि जंहिंखां मूं सभु कुझु सिखियो आहे। तव्हां चयो पंहिंजे बारे में थोरो ॿुधाए त मां तव्हांखे ॿुधायां त सभ खां पहिरीं त मां जीअं भारती जी चयो फॉर्चुनेट आहियां त अहिड़े घर में जनम वरितो जिते नंढे हूंदे खां ई असां इहो ॿुधियो आहे त सिंधी ॿोली ऐं सिंधियत इहे ॿ शयूं असां ॿुधियूं आहिनि। मुंहिंजा नाना नानी हुजनि या मुंहिंजा माउ पीउ हुजनि या हाणे मुंहिंजी मासी हुजे, असां सभु गॾु सिंधियत लाइ ऐं सिंधी जे वाधारे लाइ कमु करे रहिया आहियूं हमेशह। त वॾा वॾा राइटर आहिनि या गायक आहिनि या लेखक आहिनि, इहे असांजे घर में ईंदा हुआ। एॾियूं मां उन्हनि खां ॻाल्हियूं ॿुधंदी हुअसि सिंधियत जे बारे में, सिंधीअ जे बारे में। त मुंहिंजे लाइ तमामु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त मां अहिड़े फैमिली खे बिलोंग कंदी आहियां। असां त हिकु वॉरियर खे एप्रिशिएट कंदा आहियूं, हिकु सोल्जर खे एप्रिशिएट कंदा आहियूं। हिते त पूरो खानदान ई सोल्जर्स जो आहे। मतिलबु चाहे उहो तव्हांजी ममा हुजे चाहे तव्हांजी मासी हुजे, मतिलबु जहिड़े हिसाब सां तव्हां सिंधियत लाइ सॼे खानदान जेको डेडिकेट थियल आहे, मां सची में विश्व सिंधी सेवा संगम जी तरफ़ खां पूरी कोर कमेटी जी तरफ़ खां तव्हांखे सच में शुक्राना करणु चाहींदुमि भई तव्हां सिंधियत लाइ एतिरो वक़्तु टाइम ॾियो था पिया। महिरबानी।